टंडबागो में गरीब ऐं बेपहुच आवाम जे हक़नि लाइ सोशल मीडिया सेंटर सिंध क़ाइम थी चुको। टंडबागो शहर में गरीब बेपहुच ऐं मज़लूम आवाम जे हक़नि जे तहफ़ुज़ ऐं संदन आवाज़ आला इख़्तियारियुनि ताईं पहुचाइण लाइ सोशल मीडिया सेंटर सिंध जी ऑफिस क़ाइम कई वई आहे, जेको आलमी इदारो इंसानी हक़नि सां लाॻापियल एक मज़बूत ऐं मौसर प्लेटफॉर्म तौर कम कंदो। ही सोशल मीडिया सेंटर जीएम न्यूज़ ऑफिस जी सहकार सां क़ाइम कयो वियो आहे, जिते टंडबागो समेत भरपियासे वारनि इलाइक़नि जा माण्हू पंहिंजा मसइला, शिकायतूं, इंसानी हक़नि बाबति आवाज़ बुलंद करे सघनि था। टीम ह्यूमन राइट्स जे तावन सां हिते अवामी मसइला मुख़्तलिफ़ मीडिया चैनल ते निमाया कया वेंदा, जिनमें सोशल मीडिया, जीएम न्यूज़, बिरबाद न्यूज़, मौज मेहरान न्यूज़, ह्यूमन राइट्स प्लेटफॉर्म शामिल आहिनि, जिते मसइला मौसर नमूने आला इख़्तियारियुनि ताईं पहुची सघनि था। सोशल मीडिया सेंटर सिंध जो मक़सदु अवामी मसइलनि खे मीडिया वसीले उजागर करणु, मज़लूम माण्हुनि जी क़ानूनी ऐं इख़लाक़ी मदद करणु, इंसानी हक़नि जे तहफ़ुज़ लाइ अमली जदोजहद करणु आहे। सोशल मीडिया सेंटर सिंध जो एड्रेस टंडबागो सिविल अस्पताल रोड, गर्ल्स स्कूल जे साम्हूं, जिते आम शहरी आसानी सां राब्तो करे सघनि था। सोशल मीडिया सेंटर सिंध जो प्रोपराइटर CEO सीनियर इंचार्ज सहाफ़ी मोहतरम अली गुलाम खोसो आहे, जॾहिं त टीम ह्यूमन राइट्स पिणु हिन प्लेटफॉर्म सां लाॻापियल हूंदी। उन सां गॾु टंडबागो जो बहितरीन सहाफ़ी सरफराज़ अली बकारी जीएम न्यूज़ टंडबागो पिणु सहाफ़ती ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रहियो आहे। राब्ते लाइ मोबाइल नंबर अली गुलाम खोसो 0327920589। टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान 0300293627 सहाफ़ी सरफराज अली बकारी 0320380762। शहर जे मोअज़्ज़िज़ शख़्सियतुनि, समाजी अॻवाननि ऐं अवाम सोशल मीडिया सेंटर सिंध जे क़याम खे भलीकार कंदे उमेद ज़ाहिर कई आहे त ही इदारो ग़रीब ऐं मज़लूम माण्हुनि लाइ मज़बूत आवाज़ साबित थींदो। सरफराज़ अली बकारी जीएम न्यूज़ टंडबागो।